अस्सलाम वालेकुम, वेलकम साले पर एनसाइक्लोपीडिया चाला खुशावत भी सही आहे। हाणे पाण प्रॉब्लम कंदासीं 8.8। हिनमें छा थो चए त हिकु 10 न्यूटन वज़नी जिस्म 10 मीटर जे मुफ़ासिले तां हेठि कराइजे थो। वेट घणो आहे हुनजो? वेट आहे हुनजो 10 न्यूटन ऐं घणे मुफ़ासिले तां हेठि कराइजे थो? 10 मीटर जे मुफ़ासिले तां हेठि कराइजे थो। हेठि गिराइजे थो मतिलबु हीउ मथे हुयो, जिस्म मथे हुयो, हीअ उनजी 10 मीटर उनजी हाइट थी वई। ॿुधायो त ज़मीन ते पहुचण खां अॻु ज़मीन खे टच करण खां पहिरियों हुनजी रफ़्तार छा हूंदी? ठीकु आहे, सम्झो त विचां को बि घाट जो ज़ोर न आहे, मतिलबु जेकी फ्रैक्शन ऑफ एयर आहे हू पाण कंसीडर न कंदासीं, छो जो कुझु न कुझु पोटेंशियल एनर्जी जेकी आहे हू कंज्यूम थी वेंदी आहे। छा में? जेकी रस्ते में हवा आहे, एयर आहे, हिन में रुकावट जे करे कुझु न कुझु पोटेंशियल एनर्जी चेंज थी वेंदी आहे हिन रुकावट खे ओवरकम करण लाइ, रुकावट खे ख़तमु करण लाइ। ठीकु आहे, मतिलबु सॼी कन्वर्ट कोन थींदी आहे काइनेटिक एनर्जी में, छो जो पहिरियों ई कुझु न कुझु ही हवा में ईअं सम्झ ख़तमु थी वई हूंदी आहे। बाक़ी हू पाण हिन लेवल ते कंसीडर न कंदासीं। ठीकु आहे, अञा पंहिंजी नंढी लेवल आहे, हिन ते कंसीडर न कंदासीं। हिन करे किताब वारे ई चयो आहे त बाबा हिन खे कंसीडर ई न कयो। ठीकु थी वियो। हिते पाण खे मिलियल छा आहे? मिलियल हुयो बाबा वेट आहे, हुन खां पोइ हाइट आहे, ऐं पाण खे वेलोसिटी मालूम करणी आहे जॾहिं हू स्पीड मालूम करणी आहे जॾहिं हू ज़मीन खे सफ़ा टच करण वारी हुजे। हाणे कीअं त बाबा हीअ कंसीडर करे वठो त हीअ ज़मीन आहे, हीअ पंहिंजी ज़मीन आहे। ठीकु थी वियो। त मथां खां हेठि मतिलबु हिते उहो ऑब्जेक्ट आहे, हीअ ऑब्जेक्ट हिते आहे जंहिंजो वेट घणो आहे? वेट उनजो 10 न्यूटन, वेट उनजो आहे 10 न्यूटन। हितां खां ईअं हेठि अचे थी, हितां खां हेठि अचे थी, त हितां खां वठी हेसि ताईं मुफ़ासिलो घणो आहे? मतिलबु हाइट घणी आहे? उहा 10 मीटर, हाइट आहे 10 मीटर। ओवरऑल जेकी हितां खां वठी हेसि ताईं हाइट आहे उहा 10 मीटर आहे, हाइट आहे 10 मीटर। हाणे पाण हिते जॾहिं ज़मीन खे सफ़ा लॻण वारी हूंदी, बसि लॻी न हूंदी, सफ़ा लॻण वारी हूंदी, त तंहिं महिल पाण हुनजी वी मालूम करणी आहे, मतिलबु हुनजी स्पीड घणी हूंदी हू पाण खे मालूम करणो। सफ़ा सवलो। त बाबा पोटेंशियल एनर्जी जेकी हिते हुई हू सॼे जी सॼी हिते अची कन्वर्ट थी वई छा में? काइनेटिक एनर्जी में। सही आहे, हिते काइनेटिक एनर्जी हुई कोन, छो जो बाल मथे हुई, सॼे जी सॼी पोटेंशियल एनर्जी हुई। जीअं जीअं हेठि ईंदी वई तीअं तीअं पोटेंशियल एनर्जी घटि थींदी वई ऐं काइनेटिक एनर्जी वधंदी वई। बाक़ी हिते पॉइंट जॾहिं ज़मीन खे सफ़ा लॻण वारी हूंदी तंहिं महिल सॼे जी सॼी पोटेंशियल एनर्जी काइनेटिक एनर्जी में तब्दील थी वई हूंदी। ठीकु आहे, मतिलबु लॉस ऑफ पोटेंशियल एनर्जी, ठीकु आहे, हू बराबरि थी वेंदो छाजे? छो जो हीअ लॉस थिए पई नी, जीअं घटि थी वेंदी तीअं पोटेंशियल एनर्जी वधंदी, काइनेटिक एनर्जी तीअं ई काइनेटिक एनर्जी वधंदी वेंदी। गेन ऑफ काइनेटिक एनर्जी, ही ॿई पाण में बराबरि हूंदा। जेतिरो लॉस थी वेंदो पोटेंशियल एनर्जी में ओतिरो गेन थी वेंदो काइनेटिक एनर्जी में, ओतिरी मतिलबु काइनेटिक एनर्जी वधंदी वेंदी। ही घटि बि ही वधि बि। सही आहे, मतिलबु ही पाण में ॿई बराबरि थी वेंदी, ॿई बराबरि आहिनि, वैल्यू में ॿई बराबरि आहिनि। सही थी। हाणे हिन जा फार्मूला लिखी वठूं। हिन जो फार्मूला छा आहे पुटु? mgh ऐं हिन जो छा आहे 1/2 mv²। सही थी वियो। हाणे पाण मालूम करिणो आहे v, मतिलबु हुनजी वेलोसिटी घणी आहे, ही पाण खे स्पीड घणी आहे, ही पाण खे मालूम करिणो आहे। ऐं बाक़ी मदद पाण ॿियनि जी मदद वठणी आहे, त बाबा पोटेंशियल एनर्जी या एम हिननि जी पाण मदद वठणी आहे। सभिनी खां पहिरियों त पाण खे ख़बर हुअणु खपे त पोटेंशियल एनर्जी हुई घणी जेकी काइनेटिक एनर्जी में तब्दील थी वई आहे, हू पाण हिते मालूम कंदासीं। हाणे एम जी जो मतिलबु छा हूंदो आहे? वेट, छो जो वेट छा बराबरि हूंदो आहे mg जे, ऐं साण ही हाइट ही। ठीकु आहे, हीअ अञा हिन खे साम्हूं रखूं। हाणे वेट छा आहे? 10 ऐं हाइट घणी आहे? 10। सही, ऐं हीअ थी वियो 100, 10 खे 10 सां ज़रब कयोसीं त 100 थी वियो हिते। बाक़ी हिन खे अञा हूअं ई लिखो। सही थी वियो।
मतलब ही ॾह खे 10 सां ज़रब कयोसीं त सभु जोल जेके उहो पोटेंशियल एनर्जी कन्वर्ट हिते अची कन्वर्ट थी वञे काइनेटिक एनर्जी में। सही आहे। हाणे पाण ईअं लिखी वठूं, हू सॼी कन्वर्ट थी वई त मतिलबु हाणे हिन पॉइंट ते काइनेटिक एनर्जी 100 जोल आहे। सही आहे। त हाणे पाण मालूम करिणो आहे विच मां v मालूम करिणो आहे, ख़ाली v स्क्वायर। त पाण खे मास जी ख़बर हुअणु खपे त मास घणो। ठीकु आहे। हिते पाण खे वेट मिलियल आहे, वेट आहे पाण वटि 10 न्यूटन। ठीकु आहे। त मास घणो थींदो, m जॾहिं 10 खे 9.8 सां वंड कंदासीं तक़रीबन ही एप्रोक्सीमेट 1 kg ईंदो। ठीकु आहे। त मतिलबु मास जेको आहे उहो पाण 1 kg खणंदासीं। हिते लिखी वठो 1/2 ही वारी, ऐं मास 1 kg 1/2 मास 1 kg। ऐं वेलासिटी पाण खे मालूम करणी आहे, स्पीड घणी आहे उहो पाण खे मालूम करणी। छाजे बराबरि आहे 100 जे। ठीकु आहे। हाणे अधु खे 1 सां ज़रब कंदासीं त ही थी वियो 1.5 ऐं ही v स्क्वायर ही 100। हाणे बाबा पाण वंड ही जेको 0.5 हिते ज़रब थिए पियो हिन साइड वेंदो त वंड थी वेंदो v स्क्वायर। त ही छाजे बराबरि थी वेंदो, जॾहिं अधु सां ज़रब डिवाइड कंदा आहियूं कंहिं बि अंग सां त हू अंग जो डबल थी वेंदो आहे, मतिलबु 100 जो डबल थी वियो बस। सही आहे। हाणे ही 200 हिन जो अंडर रूट कंदासीं 200 जो, छो ही जेको स्क्वायर हो v जो इनसाइड शिफ्ट थी वियो, इनसाइड शिफ्ट थी वियो त हू हिन जो अंडर रूट थी वियो। ठीकु आहे। त हाणे 200 जो एप्रॉक्सीमेट जेको आहे एप्रॉक्सीमेट आहे हू 100, ही 200 एप्रॉक्सीमेट बराबरि हूंदो आहे 196 जी। ठीकु आहे। 196 हिन जो अंडर रूट छा थींदो 14 जी। 14 मीटर एप्रॉक्सीमेट 14 मीटर पर सेकेंड हुनजी स्पीड हूंदी जॾहिं हू ज़मीन खे अची टच कंदो हूंदो। ठीकु आहे। हाणे ही जेको 200 हिते इन करे आयो आहे त बाबा हिते जो पाण डायरेक्ट ही लिखियो आहे, मतिलबु 10 खे वंड कयो 9.8 सां त हिते वैल्यू में थोरी हेरी फेरी आई आहे, तॾहिं ही हिते 200 आयो आहे। न त जेकॾहिं तव्हां कैलकुलेटर जो यूज़ कंदे हिते वैल्यू अॻे लिखंदो त ही 200 न 196 ई ईंदो। ठीकु आहे। हिन करे पाण एप्रॉक्सीमेट कढियो आहे, हिन में को मसइलो न हुअणु खपे मुंहिंजे ख़्याल में। कोई मसइलो हुजे पोइ बि कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। ख़ुदा हाफ़िज़।